नाज़रीन, जाती शहर के सामूंडी पट्टी समेत आसपास के इलाक़े में तेज़ बरसात तबाही मचाए छॾी आहे। मुसलसल बरसात सबब केतराई इलाक़ा पानी हेठ अची विया आहिनि। मुतासिरनि जी कंहिं बि सार न लथी आहे। पेश आहे गुलाम मुस्तफ़ा शाह जी हीअ रिपोर्ट। जाती शहर में मुसलसल बरसातुनि खां पोइ बरसात ज़हमत बणिजी चुकी आहे। जॾहिं त जाती शहर जी 9 यूनियन काउंसिल जंहिंमें मुगल बिन आहे, कोठी आहे, करमलक आहे ऐं यूनियन जे ॻोठनि में केतिरनि ई ॻोठनि में पाणी मौजूदु आहे ऐं जाती टाउन जी सिटी में पहिरियों वार्ड आहे, ॿियो आहे, चोथों आहे, इहे बि पाणी हेठि अची चुका आहिनि। असां हिते जे रहवासियुनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त उन जो छा चवणु आहे। बरसात पई आहे, असांजा कई घर किरी विया आहिनि ऐं किन जा पखा उॾामी आहिनि, घरनि में पाणी अची विया आहिनि। असां इहा अपीलिंग था करियूं त असांखे पाणी कढाए ॾियो, नेकाल किथां न किथां असांखे कराए ॾियो। असांखे पाणी बीठो असां पाण पंहिंजे हथ सां उपाय कढियो। हिते माण्हू को असांजी सार संभाल लहण वारो कोन्हे। असांजा घर ॿुॾा पिया आहिनि, असांजा बच्चा किथे मानी टिकी कनि, किथे असां वियूं, किथे सुम्हूं। भला हीअ असां सां हालत लॻी पई आहे। असांजे बच्चनि जो कुझु ख़्यालु करियो, असांजी थोरी हेल्प करियो। असीं ग़रीब माण्हू आहे, ॿुॾूं पिया, असीं केॾांहुं वञूं भला। असां हिकिड़ो घर में बचो कोन्हे, हिकिड़ी आउं पोड़ी पीसण वेठी आहियां, असांजे गोॾे जहिड़ी गप लॻी पिया, वेही बि कोन था सघूं। पोइ हाणे हुकूमत ठली छाजे लाइ कराए? असांजी त का हेल्प त करियो, कुझु असांखे ॾियो जंहिंमें असीं कुझु छा करे वियूं त सही। असांजे त को बि मसइलो हल कोन थो थिए। ऐं अॼु असां का शइ त कोन्हे आई अची सरज़मीन बराॾे कंहिं बि असांजी ख़बर चार न कढी आहे। हाणे उन बग़ार सरज़मीन जी हालत असांजी लॻी पिया, जंहिंमें असीं हेतिरे गप गारे मंझि पिया आहियूं। मुंहिंजी घरारी ऐं 2 असी माण्हू जेके असीं पिया आहियूं हिते, उहो बि असांजे लाइ अचण लाइ तयारु कोन्हे। तंहिंजे करे असां महिरबानी करियो ऐं असांजी पोइवारी करियो। कुझु असांजो ख़बर चार असांजी वठो, असांजी कहिड़ी पोलीशन में मुंहिंजा बचा आहिनि। ठीकु आहे। असीं पाणीअ में पिया आहियूं, असांखे तमामु तकलीफ़ आहे। का शइ केरु मदद ई कोन थो करे। पाणीअ में बचा वेठा आहिनि, असीं बेवाह थी आहियूं, असांजी का टेक करियो, मदद करियो। ॻोठाणे जूं ॻाल्हियूं ॿुधी उनजो इहो ई चवणु हो त हीअ मुसलसल बरसाति हुई, असांजे ॻोठ में तबाही मचाए छॾी आहे ऐं हिते पाणी जो निकाल ई न आहे ऐं असां हिते को बि अहिड़ो माण्हू न आयो आहे जो असांखे पाणी कढाए ॾी वञे। ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त हिते वस वारनि खे घुरिजे त तव्हां पाणी कढाए इन जेकी सहूलियतूं आहिनि उनखे मुहैया कयूं वञनि। गुलाम मुस्तफ़ा शाह, धरती TV, जाती।